प्रोग्राम में तमाम अहम गुफ्तगू असीं करण वारा आहियूं। जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼुकल्ह जेका सियासी सूरत हाल हली रही आहे तमामु गहमा गहमी नज़र अचे पई। कॾहिं असीं ख़बरूं ॿुधूं पिया त हुकूमत जेकी आहे उहा अचे पई वञे पई, तहरीक अदम एतमाद अचे पियो या तहरीक अदम एतमाद जेको आहे उहो पूरो थी वियो आहे। सो इन हवाले सां खोड़ ख़बरूं जेकी आहिनि उहे गर्दिश कनि पियूं। अच्छा, हीअ जेकी हलंदड़ सूरत हाल आहे, असीं ॾिसूं पिया त सियासत में लॉन्ग मार्चिस बि थियनि पियूं, हिक ॿिए ख़िलाफ़ु एहतजाज बि थियनि पिया मार्चिस जी सूरत में। हुकूमतूं अचनि पियूं वञनि पियूं, पर कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जेके उते जो उते बीठल आहिनि, अटकियल आहिनि, उन्हनि जो को सॉल्यूशन असांखे नज़र न पियो अचे। त छा इहा हुकूमती लेवल ते ज़िम्मेवारी अची पई? हाणे उन इशू मां असां हिकु इशू खे, हिकु मसइले खे सिलेक्ट कयो आहे जेको उते जो उते बीठल आहे, जेके असीं ख़्वानदगी जी शरह चऊं पिया, लिटरेसी रेट जेके चऊं पिया। त लिटरेसी रेट पाकिस्तान जो 62% आहे, यानी वॾे पैमाने ताईं पाकिस्तान जी जेकी आबादी आहे उहा अणपढ़ियल आहे। ऐं ज़ाहिर आहे जेके पढ़ियल लिखियल माण्हू हुजनि था उन्हनि जे लाइ ऑपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे वधीक हुजनि थियूं बनिस्बत अणपढ़ियल माण्हुनि जे मुक़ाबले में, चाहे उहे नौजवान हुजनि या 40 सालनि जी उमिरि खां मथे बि जेके माण्हू हुजनि था। सो बहरहाल अॼु इन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त असां बहैसियत क़ौम असां पंहिंजी तरजीहुनि सां इंसाफ़ कयूं पिया या न, ऐं जेतोणीकि हुकूमत जी ॻाल्हि कजे त छा हुकूमत जो हक़ीक़ी मसइलनि जी तरफ़ ध्यानु न पियो वञे छा? जंहिं मुआशरे में असीं रहूं पिया उते असां वटि साइंटिस्ट बि आहिनि, साइंसदान बि आहिनि, डॉक्टर्स बि आहिनि, इंजीनियर्स बि आहिनि, वकील बि आहिनि, पर ॿिए पासे असीं इहो बि ॾिसूं पिया त हीउ साॻियो मुआशिरो आहे जिते धाड़ेल, चोर, डाकू उहे बि नज़र अचनि पिया। उहे बि त इन मुआशिरे जो ई प्रोडक्ट आहिनि। ऐं इहो बि प्रोग्राम में ॼाणींदासीं त जेको चोर डाकू हुजे थो उहो पंहिंजे सर्कमस्टेंसिस यानी हालतुनि जी पैदावार आहे या छा मामिलो आहे जो असीं पंहिंजे मुआशिरे में ही ॿई क़िस्म जा माण्हू जेके आहे उहे ॾिसूं था। ऐं इन ई हवाले सां इन शइ खे असीं कनेक्ट कंदासीं लिटरेसी रेट खां। त छा इहो पढ़ाइप लिखाइप जे करे आहे त पढ़ाइप लिखाइप न मिले पई उन जे सबबु चोर ऐं डाकू पैदा थियनि पिया, जॾहिं पैदा जेको आहे साइंसदान ऐं इहे सभु असांखे करणु खपनि। सो तमामु ज़बरदस्त पैनल मूं सां गॾु मौजूदु आहे। पंहिंजे पैनल खां असीं ॼाणींदासीं त हीअ छा सूरत हाल आहे। पैनल में सियासतदान बि मौजूदु आहिनि, नफ़्सियाती माहिर बि मूं सां गॾु मौजूदु आहे, उन सां गॾोगॾु तालीमी माहिर बि मूं सां मौजूदु आहिनि। सो उन्हनि सां असीं ॼाणींदासीं त हीअ समूरी सूरत हाल सां कीअं असांखे मुक़ाबिलो करणु खपे। सो मूं सां स्टूडियोज़ में मौजूदु आहे PTI सां तालुक़ु रखंदड़ MPA राबिया असफ़र साहिबा, जेका सोशल इशूज़ जे हवाले सां तमामु घणियूं एक्टिव में नज़र अचनि पियूं। राबिया साहिबा अस्सलाम वालेकुम एंड थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे तमामु ज़बरदस्त तालीमी माहिर, एजुकेशनिस्ट, वेल नोन रिसर्चर, जेके पेरिस यूनिवर्सिटीज़ में बि पढ़ाइनि पिया ऐं करंटली हू क्वेस्ट यूनिवर्सिटी सां बि जेको आहे वाबस्तगी रखनि पिया, उते बि हू पढ़ाइनि पिया। इंटरनेशनल पब्लिकेशन्स बि हुन जूं जेके आहिनि उहे पब्लिश थी चुकियूं आहिनि प्रोफेसर साहब जूं। डॉक्टर इंतिसाब हुसैन सधायो असां सां वीडियो लिंक जे ज़रिए मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट, महिरबानी तव्हांजी। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर आयशा सनोबर चाचर, जेके नफ़्सियाती माहिर आहिनि। सो उन्हनि खां बि असीं ॼाणींदासीं ही जेके सवाल ऐं पंहिंजे इंट्रो में रखिया त हुननि जो छा चवणु आहे त पोयां साइकोलॉजी छा पई चवे इन्हनि इशूज़ जे हवाले सां। सो अवां ॿिन्ही जी महिमाननि जी इजाज़त खां शुरूआत जेको आहे राबिया असफ़र साहिबा खां करे था वठूं, जीअं त हू सियासतदान बि आहिनि ऐं हीअ जेकी सियासी सूरत हाल हले पई इन जो अहम मसइलनि ते पवंदड़ असरु कहिड़ो आहे उहो राबिया साहिबा खां असीं पुछी पिया वठूं। राबिया साहिबा, एक तरफ हम देख रहे हैं लॉन्ग मार्चेस चल रही हैं, एक दूसरे के खिलाफ एहतजाज चल रहा है, ठीक है, बहुत कुछ हो रहा है। कभी हम सुन रहे हैं हुकूमत आ रही है, जा रही है, बहुत सारी ऐसी बातें सुन रहे हैं। अब बहुत सारी हुकूमतें आ भी जाती हैं, फिर चली भी जाती हैं, ठीक है, टाइम अपना पूरा करके। लेकिन इस तरह के जो मसले हैं जैसे कि गुर्बत है या फिर लिटरेसी रेट का बेहतर होना है, ये मसले हमारे वहीं के वहीं खड़े होते हैं, ऐसा क्यों? क्या सियासतदानों की तरजीहात में कोई वो इंसाफ नहीं कर पाते, उनकी प्रायोरिटीज़ क्लियर नहीं है? दो तरह की, और आपने अच्छा सवाल किया कि पॉलिटिकली इसको कनेक्ट किया है जो पब्लिक इश्यूज़ हैं उसको। सो उसमें हम भी एक हुकूक मार्च कर रहे थे सिंध के अंदर, और दूसरी तरफ एक लॉन्ग मार्च हो रहा था, लेकिन उसमें आवाम की बात कम, आप पार्टीज़ की बातें ज़्यादा नजर आ रही थी। तो अगर आप उसको कंपेयर करें तो हमारी बेसिकली एक क्लियर कट 9 पॉइंट एजेंडा था उस हुकूक मार्च का, ठीक है। और उसके अंदर ऑलमोस्ट टॉप आप कह लें कि 4 से 5 ऐसे क्रिटिकल पब्लिक इश्यूज़ हैं जिसमें कि एक ह्यूमन राइट्स के जो एलिमेंट्स हैं उसको हमने टच किया है, और कॉन्स्टिट्यूशनल राइट्स को भी हमने टच किया। लेकिन अजीब सी बात ये लगती है, और पॉलिटिकल स्टेटमेंट हो जाएगी इसलिए मैं ज़्यादा लंबा नहीं करूँगी इसको, कि यहाँ से उठ के लोग
इस्लामाबाद गए मार्च के लिए, लेकिन जो यहाँ के लोगों के फंडामेंटल राइट्स हैं वो जिस तरीके से ब्रीच हो रहे हैं या डिप्राइव किया जा रहा है, उसको फिक्स करने के लिए वो हुकूमत जो यहाँ पे बैठी हुई है वो कोई इकदाम नहीं करना चाहती, लेकिन पूरे पाकिस्तान का बेड़ा उठा के वो इस्लामाबाद जाना चाहते हैं। तो इसलिए क्लियरली नज़र आता है कि कुछ जैसे कि KPK के अंदर अगर मैं आपको देखूं, क्योंकि हम वहाँ पे कंसिस्टेंटली PTI की 2 टेन्योर्स की अब गवर्नमेंट हो चुकी है, तो उनकी पास से जो आपको अपडेट्स आएंगी ना, वहाँ तो कोई ऐसी लॉन्ग मार्च का ना तो लोग वहाँ पे सड़कों पे इस तरह से निकल रहे हैं, ना इस तरह के इश्यूज़ हैं, लेकिन वहाँ पे क्लियर कट जो हुकूमत है उनकी प्रायोरिटीज़ में देखिए, परफॉर्मेंस में कुछ इंडिकेटर्स नीचे हो सकते हैं, कुछ ऊपर हो सकते हैं, लेकिन एटलीस्ट एक स्ट्रक्चरल अप्रोच हमें नज़र आ रही है कंसिस्टेंटली कि जी पिछले टेन्योर से लेकर अब के टेन्योर के अंदर उन्होंने क्या कुछ अचीव किया। फॉर एग्ज़ाम्पल पानी का एक्सेस, पीने के पानी का एक्सेस, हमने देखा कि उन्होंने छोटे छोटे डैम्स के प्रोजेक्ट्स को अर्बन एंड रूरल एरिया KPK की बात कर रही हूँ कि वहाँ पे उन्होंने वो पानी के इशू को एड्रेस करने की कोशिश की। इसी तरीके से तालीम के ऊपर एक थॉरो स्ट्रैटेजी के थ्रू उन्होंने प्राइवेट स्कूल्स एंड प्लस जो गवर्नमेंट स्कूल्स हैं उनको एक लेवल के ऊपर स्टैंडर्ड को लाने के लिए उन्होंने मेजर्स लिए। उन्होंने फ़ी स्ट्रक्चर को कंट्रोल किया। सो बहुत सारे ऐसे इंडिकेटर्स हैं। अब पंजाब में रीसेंट ऑब्वियसली हम 3 साल हुए, उसके अंदर जिस तरीके से आप कह लें कि पब्लिक सेक्टर एजुकेशन को फोकस किया जा रहा है, अडॉप्शन स्कूल पॉलिसी को उन्होंने रीविज़िट किया, और गवर्नमेंट ने स्टेट की जो रिस्पॉन्सिबिलिटी है राइट टू एजुकेशन की एज 5 to 16 ईयर्स को उसको फोकस करते हुए अपने आप को अलाइन किया। मैंने अभी कोविड के दौरान उनका एक पूरा प्रोग्राम देखा था जिसके अंदर ऑलमोस्ट 4.5 लाख टीचर्स को उन्होंने ट्रेन करना था, ठीक है, बिकॉज वो चाहते थे कि जी उनकी जो डिलीवरी है, अगर ये कोविड की सिचुएशन कंटिन्यूटी रहती है तो एजुकेशन की कंटिन्यूटी को इंश्योर किया जा सके। अब मैं इन्हीं सारी चीज़ों को जिस सूबे में मैं और आप रहते हैं लैला, अगर उससे हम कंपेयर करें तो हमें कोई एक ऐसा इनिशिएटिव भी आप मुझे गिन के बता दें जिसके अंदर हम ये कह सकें कि हाँ ये पब्लिक इशू है। जैसे कि फॉर एग्जांपल राइट टू एजुकेशन के ऊपर क्या हुआ, क्या हमने पिछले 2 सालों के अंदर जो आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन थे उसके अंदर कोई कमी लिया है? तो एक रिपोर्ट भी आई थी कि कितने चिल्ड्रन exactly. 6 मिलियन से ऊपर का नंबर है, क्योंकि ये 6 मिलियन का नंबर पिछले 2 साल प्रायर कोविड की बता रही हूँ सिचुएशन। अब ऑब्वियसली कोविड के बाद से बहुत सारे बच्चे आउट ऑफ स्कूल हो गए, ठीक है, उनको कंटिन्यूटी नहीं मिल सकी। आपने मुझे थोड़ी थोड़ी इंप्रूवमेंट्स बताई कि KPK में क्या हो, पंजाब में क्या हो, सिंध में आपको इतनी ज़्यादा डेवलपमेंट नज़र नहीं आ रही, लेकिन अभी भी अगर हम देखें जगह जगह हमें जो है बच्चे नज़र आएंगे भीख मांगते हुए, ठीक है, ये भी तो मसाइल है ना, ये क्यों हल नहीं हो रहे हैं? तो देखिए 1 लाख बच्चा, मैं आपको पढ़ा क्यों नहीं पा रहे हैं? सरकारी स्कूल्स भी हैं हमारे पास। आपको एक अनऑथेंटिक फिगर, बिकॉज ऑब्वियसली ये नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशंस रैंडम सर्वे करती हैं, गवर्नमेंट अपने स्टेटिस्टिक्स रिलीज़ नहीं करती है। जो ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स 10 की वेबसाइट है उसके ऊपर आपको अब नंबर्स मिलना बंद हो गए हैं, बिकॉज उनको समझ आ गई कि यहाँ पे रिपोर्ट पब्लिश करने का मकसद ये कि अपने आप पैर पर कुल्हाड़ी मारना है। अच्छा। तो उन्होंने रिपोर्ट्स पब्लिश करना छोड़ दिए। करीबन ये 2-3 बड़े शहरों की बात कर रही हूँ, हैदराबाद, सक्खर, कराची, इनमें कोई लाख से ऊपर बच्चा डिफरेंट सिग्नल्स के ऊपर भीख मांगता है, ठीक है। ये तो आपके कंट्रोल में है ना। सोशल वेलफेयर का आपके पास डिपार्टमेंट मौजूद है, पिछले 2.5 साल तक सोशल वेलफेयर की जो मिनिस्ट्री है वो चीफ मिनिस्टर ने अपने पास रखी है, उसको कोई काम नहीं करने दिया उन्होंने। लेकिन इस हवाले से हेल्पलाइन भी मेरे ख्याल से हमारे यहाँ मौजूद है, वो आए दिन बंद हो जाती है। जी, मैंने भी ट्राई आप करके उनको देखी, रिपीट नहीं चल रही करें, होती है। 1122 के ऊपर बोले। एक स्ट्रगल है कि आप किसी एक बच्चे को, अब जहाँ पे लाख बच्चा सड़कों पे आपको ऑन एंड ऑफ नजर आ रहा हो, उसके अंदर तो एक आपको एक थॉरो स्ट्रेटजी की जरूरत है। ये रिपोर्ट वो स्ट्रेटजी यकीनन रियासत ही बनाएगी। राबी साहब ये पॉइंट मैं आगे लेके चल रही हूँ पंहिंजे ॿियनि महिमाननि खां बि असीं पुछंदासीं। डॉक्टर इंतिसाब आउं अव्हां जी तरफ़ अचणु चाहींदसि। ऐं राबिया साहिबा खे टाइम वधीक हिन जे करे ॾिनो छो त हू पॉलिटिशियन आहिनि ऐं वधीक इन्हनि शयुनि सां कनेक्टेड बि रहनि थियूं, जीअं अव्हां बि उन्हनि खे ॿुधी सघो ऐं उनजी गुफ़्तगू मां सवाल बि कढी सघो। सो अव्हां हिकु प्रोफेसर आहियो, पढ़ायो बि पिया, अव्हां छा पिया सम्झो त छा लिटरेसी रेट के मुल्क जो जेकॾहिं बहितर थिए पियो, ख़ासि करे 100% थिए पियो, त उन सां कहिड़ा वॾा चेंजिस जेके आहिनि मुल्क जी तरक़ी जे हवाले सां अची सघनि पिया? जी, पहिरियों त तव्हां चओ त पाकिस्तान में क्रिमिनल्स या हे आहिनि त सॼी दुनिया जी हर सोसाइटी में मौजूदु आहिनि। जी बिल्कुलु, पर असीं त फोकस पाकिस्तान खे कंदासीं जिते असीं रहूं पिया। सही ॻाल्हि आहे। त बिल्कुलु असां वटि बि लाज़मी जीअं क्राइम्स सुठनि मुल्कनि में अॻिते जेके मुल्क आहिनि उन्हनि में आहिनि त असां वटि बि क्रिमिनल एक्टिविटीज़ हूंदियूं, लाज़मी तव्हां उहो फैक्टर हिकिड़ो कढी नथा सघो।
पर जेको मेन शइ उहा इहा आहे त जेको तालीम हासिल करण खां पोइ उन्हनि खे मोटिवेशन नथी मिले, उन्हनि जी उते जॉब फिक्स नथियूं थियनि या उन्हनि खे कैरियर नथो मिले, उन करे बि कुझु माण्हू क्राइम जी तरफ़ वञनि था, की तरफ़ हलनि था। त इहा मेन शइ असांखे ॾिसणी पवंदी। तव्हां पहिरियों त हिकिड़ी ॻाल्हि कई त 60% असांजो लिटरेसी रेट आहे। त पहिरियों त ऑल ओवर पाकिस्तान इहो थियो आहे त असांजो लिटरेसी रेट जेके आहिनि वॾनि शहरनि में त असांजी तवजो घणी आहे, पर जीअं जीअं तव्हां नंढनि शहरनि में वेंदो त तवजो असांजी तमामु घटिजी थी वञे, स्कूलनि में उहा तवजो न आहे। ॿियो त मेन शइ आहे माण्हुनि जी विलिंगनेस। मां इहो ॾिठो आहे पाकिस्तान जे अंदरि हर प्रोफेशन, उन्हनि में जॾहिं उन्हनि खे पंहिंजी सैलरी मिले थी एतिरो टाइम, हुननि में विलिंगनेस कम जी एॾी घणी न आहे, उहो एतिरो कमु था कनि जेतिरो ज़रूरी आहे। ठीकु आहे। त असां सोसाइटी हिकिड़ो माना इंडिविजुअल सोचूं था, इज्तिमाही सोच असां में घटि आहे। अच्छा, थोरो सिलेबस जे हिसाब सां मां ॻाल्हाइणु चाहींदुमि त असां हिते इक्वलिटी आहे, सिलेबस कोन्हे। हाणे मिसाल आहे, तव्हां चओ त 60% लिटरेसी रेट आहे, पर छा उहो 60% सही यूटिलाइज़ थिए थो? सवाल इहो आहे। थिए इहो थो त जेके असांजा स्टूडेंट इंटेक ईंदा आहिनि यूनिवर्सिटी में, उन्हनि जा पोयां जेके मैट्रिक इंटर था करे अचनि, उन्हनि जा सिलेबस बिल्कुलु डिफरेंट आहिनि। किन जा तमामु हाई क्लास जा पढ़ी था अचनि, इंग्लिश था पढ़ी अचनि, कंप्यूटर लैंग्वेजिस था पढ़ी अचनि, ऐं के ॿार जस्ट सिंधी उर्दू पढ़ी था अचनि, ऐं उन्हनि जो उहो बैकग्राउंड कोन्हे। इन शइ जे करे छो थो थिए त जॾहिं जेसिताईं असां सिलेबस हिकिड़ो इक्वल न कंदासीं ऑल ओवर सिंध ऑल ओवर पाकिस्तान, तेसिताईं असां कॉम्पिटिशन नथा करे सघूं। रेस में सभिनी जी बराबरी हुजे तॾहिं ई उहा रेस असां मतलब डॉक्टर साहब अवां चयो पिया त हीउ जेको लिटरेसी रेट वारो नंबर ॿुधायो, जस्ट अ नंबर, जेकॾहिं हालत ॾिसजे त पोयां कहाणी मतलब ॿी आहे। जी सर, ॾिसो न, तालीम ऐं शौर में फ़र्क़ु आहे न। असां तालीम हासिल करे बि उहा ई करप्शन कयूं, उहा ई क्राइम कयूं, ऐं इनफ़रादी सोच रखूं त मां बसि मूंखे हर शइ मिले ऐं ॿिए खे न मिले, या आवाम लाइ सोचां ऐं ॿारनि लाइ नथो सोचां, त शौर त मूंखे न मिलियो। त असांजी तालीम में मेन जेका काउंसलिंग कोन्हे, काउंसलिंग ॾाढी कमी आहे। ऐं मां सिर्फ़ु पाण स्कूल में वेंदो आहे, कॉलेज में वेंदो आहे कैरियर काउंसलिंग लाइ, त जीअं इंटेक असां यूनिवर्सिटी में सुठो अचे ऐं मथे निदारनि में, छो जो असां मजबूर आहियूं, असां वटि हिकिड़ो इंटेक अची थो वञे, असां कुझु पढ़ाइणो आहे, भले असां ॿाहिरां PhD करे अचूं, पर हुननि जो मेंटल लेवल उहो उन लेवल जो न आहे त असां हुनखे पढ़ाए अॻिते नथा करे सघूं। त असांखे बैक वञिणो पवंदो, कैरियर पंहिंजी मर्ज़ी आहे ॿार अच्छा, कीअं था चूज़ कनि। कंहिंजो मेंटल लेवल उन हवाले सां न आहे, इहो इन ॻाल्हि खे थोरो क्लियर कजो। उहो ईअं त जीअं इंटरमीडिएट जा ॿार अचनि था अच्छा, सपोज, या मैट्रिक, जगहनि जा ठीकु अहिड़ा आहे, ॿार मतलब ईंदा बेस आहिनि। बिल्ड करण में हिते असां वटि वॾे पैमाने ताईं खोट आहे। ऐं उन खां हिकिड़ी ॿी शइ आहे त सिलेक्शन ऑफ कैरियर। ॿार जंहिं महिल अचे थो यूनिवर्सिटी में, हुनखे ख़बर न आहे त मां हिन फील्ड में छो आयो आहियां, छाजे करे आयो आहियां, त इहे जेका कैरियर काउंसलिंग मुंहिंजे ख़्याल में हुकूमती लेवल ते हिकिड़ो प्रोग्राम अहिड़ो हले त असां स्कूल ऐं कॉलेजिस में कैरियर काउंसलिंग थियो, त कहिड़ा कहिड़ा कैरियर मौजूदु आहिनि, टॉप 10 कैरियर कहिड़ा आहिनि वर्ल्ड में, पाकिस्तान में कहिड़ा आहिनि। इहा त शइ तमामु मुश्किल सां एग्ज़िस्ट करे पई न, कैरियर काउंसलिंग जे हवाले सां अहिड़े क़िस्म जी को चलो वॾनि स्कूल्स में असांखे थोरो घणो ॾिसण जे लाइ मिले थो, पर जेके ॿिया स्कूल्स हुजनि था उन्हनि में कैरियर काउंसलिंग जो त को कॉन्सेप्ट ई न आहे। डॉक्टर आशा, तव्हांजी तरफ़ आउं अचणु चाहींदसि। ऐं रिसेंटली इहा जेको आहे शइ अख़बार में पढ़ी हुयसि त हिकु साइकोलॉजिस्ट आहे, बिहेवियरल साइकोलॉजिस्ट जंहिंखे चइजे थो, जॉन बी वॉटसन, हू चए थो त तव्हां मूंखे कुझु इन्फेंट्स जो दर्जन ॾियो, नंढड़नि नंढड़नि ॿारनि जो, ऐं मूंखे तव्हां अलाउ कयो त मां उन्हनि जी परवरिश कयां, त मां उन्हनि मां तव्हांखे साइंसदान बि ठाहे करे ॾेखारींदसि, डॉक्टर बि तव्हांखे ठाहे करे ॾेखारींदसि, ऐं जेकॾहिं मां चाहियां त तव्हांखे हुन मां धाड़ेल ऐं चोर बि ठाहे ॾेखारींदसि। त छा चोर धाड़ेल जो हुजणु, पहिरियों त इहो ॿुधाइजो, को शऊर सां तालुक़ु आहे, ऐं छा जीअं हीअ साइकोलॉजिस्ट साहब ॻाल्हि कनि पिया, छा वाक़ई में ईअं आहे? हाँ, बॉल्बी जी थ्योरी जे बारे में तव्हां ॻाल्हायो पिया। सो ऐं काफ़ी हुन लैशबैक बि ॿुधो हो एतिरे वॾे क्लेम खां पोइ हिन साइकोलॉजिस्ट। वेल, आई थिंक जेका इम्पोर्टेंट शइ आहे हुननि जी थ्योरी मां, या जेका तव्हां ॻाल्हि कई आहे लैला, उहा आहे अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट, राइट। जेको एम्फोसिस आहे न हिते हुननि जे पॉइंट जो, उहो इहो आहे कि तव्हां जेतिरो गुड़ विझंदो ओतिरो ई मिठो थींदो तव्हांजो आउटकम, राइट। सो अक्सर इहो पहिरियों सम्झायो वेंदो हो कि ॿार जेको आहे उहो कंप्लीटली हिकिड़ो न क्लीन ब्लैंक स्टेट आहे जॾहिं पैदा थियनि था, ऐं जेको बि थिए थो उहो सभु हुननि जी परवरिश ऐं हुननि जी सराउंडिंग ते डिपेंड कंदो आहे। इहा शइ अॻियां वञी करे चैलेंज थी, ऐं पोइ इहो चयो वियो कि न, देयर इज़ सम फुटप्रिंट जेको ॿार दुनिया में खणी अचे थो, ऐं पोइ आई वुड से 30% एंड देन 70% हुनजी इन्वायरमेंट रिस्पॉन्सिबल आहे। बट हिते हिकिड़ी ट्रिकी सिचुएशन आहे, उहो जेको 30% ॿार पंहिंजो जेको जेनेटिक मेकअप खणी पियो अचे, उहो जेको आहे हिन स्ट्रक्चरल इनइक्विटीज़ जे करे इफेक्ट थो थिए। त मां इहो बिल्कुलु बि कोन चवंदमि कि जेका ओवरऑल असांजी स्ट्रक्चरल लिटरेसी रेट थी वियो, या असां कहिड़े
human rights, child development rights, all of these things are important and हिकड़ी शे के असां ॿिए शे खां परे नथा करे सघूं. Now coming back to कि असां is it really up to us कि असां हिकड़े ॿार खे या त साइंटिस्ट ठाहियूं या त तव्हां जेको वर्ड यूज़ कयो धाड़े, राइट? इहो हाणे इहा हिकड़ी ॾाढी ट्रिकी सिचुएशन आहे जेका साइकोपैथोलॉजी जी ॻाल्हि कयो पिया. नो वन इज बॉर्न दैट वे, राइट? सो इहा शइ त असांखे वी नो फॉर श्योर. डेफिनेटली कुछ हालात अहिड़ा हूंदा आहिनि पर उहा हालात मां इंडिविजुअल फैक्टर्स खे सिर्फ़ कोन ॾिसंदमि. उहा हालात हिकिड़े लार्जर पर्सपेक्टिव सां बि ॾिठो वञे त उहा शेप अप थींदा आहिनि. पोइ पर थींदो इहो आहे कि पोइ जॾहिं एतिरे अरसे खां पोइ इहा कंपाउंड थी थो वञे इफेक्ट, त पोइ चिकन केम फर्स्ट और एग, पोइ इहा वारी सिचुएशन थी वञे कि असां पोइ छा कहिड़ी शइ खे सिरो कोन पियो मिले. त इंडिविजुअल फैक्टर्स बि हूंदा आहिनि, यस, बट उहा ऐं स्ट्रक्चरल फैक्टर्स बि हूंदा आहिनि. बट इहो मेडिकल वर्सेस मोरल जेका डिबेट आहे, ब्लेम सॉर्ट ऑफ लाइक शिफ्टिंग वारी, इहा पुराणी आहे. अच्छा, चोर ऐं डाकू पंहिंजी हालतुनि जी पैदावार आहिनि या हेलो जी डॉक्टर साहिबा आवाज़ अचे थी? हाँ, ॿुधां पई जी जी. चोर ऐं डाकू जे लाइ जीअं साइकोलॉजिस्ट साहब फरमाइनि था त हू पंहिंजी हालतुनि जी पैदावार आहिनि, मतलब आर दे मेड पंहिंजी हालतुनि ॾिसो नो पंहिंजी न. सो आई थिंक जीअं मां चयो न, नो वन इज बॉर्न विथ दिस थिंग, राइट? डेफिनेटली शयूं शेप अप थींदियूं आहिनि ऐं उन्हनि शेप अप थियण में इंडिविजुअल फैक्टर्स बि हूंदा आहिनि ऐं लार्जर स्ट्रक्चरल फैक्टर्स बि हूंदा आहिनि जेका ॿई इक्वली इम्पोर्टेंट हूंदा आहिनि. अगरि असां सिर्फ़ु हालात खे रिस्पॉन्सिबल कयो, इन्वायरमेंट, इमीडिएट इन्वायरमेंट खे असां रिस्पॉन्सिबल कयोसीं न, त पोइ इहा हिकिड़ी कंप्लीटली स्टेट खां हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी परे वठणु. अच्छा, हुकूमत खे तव्हां ब्लेम कंदो इन वारे सां जेके चोर ऐं डाकू पैदा थियनि था? छो त इहे बि हाणे विच में चयो वियो हुयो त जेके चोर ऐं डाकू आहिनि, हुकूमत जेका महांगाई कई आहे उन सबबु थियनि पिया. अप्रोच न ॾिसो, जेका इहा ब्लेम वारी अप्रोच आहे न, उहा कॾहिं कंहिंखे काॾे कोन थी वठी वञे. सो मां बट आई डेफिनेटली से कि मेंटल हेल्थ, चाइल्ड डेवलपमेंट, इहे उहा शयूं आहिनि जंहिं ते गवर्नमेंट खे डेफिनेटली वधीक एक्सपर्ट सां डिस्कस करणु खपे ऐं उन्हनि खे इन्वॉल्व करणु खपे. बिकॉज़ इहा उहा शयूं आहिनि जेको बिना एक्सपर्टीज़ जे नथियूं समझ में अचनि एंड दिस इज़ नॉट कॉमन सेंस. सही. हाँ. अच्छा, ठीक है. राबिया साहिबा, आप इनकी गुफ्तगू सुन रही थी. मैंने उनसे कुछ फैक्टर्स जानना चाहे कि जो चोर और डाकू हैं, क्या उसमें हुकूमती फैक्टर्स भी आते हैं? क्योंकि जब बीच में आपने देखा था जब स्ट्रीट क्राइम बढ़ा था या चोर और डाकुओं का हमले जो है बहुत ज़्यादा, डकैतियाँ बढ़ी थी, तो ये कहा जा रहा था कि भाई हुकूमत ने महंगाई कर दी है तो इसलिए जो है डकैतियाँ ज़्यादा हो रही हैं. तो मैं उससे शऊर को कनेक्ट करना चाह रही थी और जानना भी चाह रहे थे डॉक्टर साहिबा से कि क्या इसका शऊर से कोई ताल्लुक़ है? क्या ये इसलिए तो नहीं है कि क्योंकि लिटरेसी रेट कम है, शऊर कम है, लोगों को लिखना पढ़ना नहीं आता है, इस वजह से है? तो इस बारे में आपका क्या कहना है? तो देखिए, मैं रियासती लेवल की जो जिम्मेदारियां, आई थिंक 2-3 पॉइंट्स जो कि दोनों डॉक्टर साहिबा ने भी बात की और जो रिसर्चर हैं जी, डॉक्टर साहब ने कैरियर काउंसलिंग की बात की और डॉक्टर आयशा ने जो है डिफरेंट फैक्टर्स का हवाला दिया. तो मैं थोड़ा सा डिटेल में जवाब दूंगी क्योंकि दोनों एस्पेक्ट्स को कवर करूंगी. एक तो सोशल जस्टिस की बात हो रही है, ठीक है, और सर्टेनली हमारा जो नंबर्स हम देखते हैं, इंडिकेटर्स हैं, उसके अंदर आप सिर्फ कोविड की सिचुएशन में ले लेते हैं, ठीक है, कि कोविड की सिचुएशन के अंदर जो है वो हमारे जितने पब्लिक सेक्टर स्कूल्स थे उसके बच्चे अपनी तालीम जारी नहीं रख सके. ठीक है, क्योंकि हमारे पास स्मार्टफोन के डिवाइसेस नहीं थे, हमारे पास इंटरनेट कनेक्टिविटी बहुत सारे, क्योंकि पब्लिक स्कूल्स तो अब जो है वो अंडर प्रिविलेज बच्चों के लिए रह गए हैं ना. हमने भी स्कूलों से, नहीं सरकारी स्कूलों से पढ़ा है, लेकिन अब अनफॉर्चुनेटली दौर चेंज हो गया है. अब यहाँ पे वही गरीब का बच्चा ही जाता है, मिडिल क्लास का बच्चा भी नहीं जाता. ठीक है, तो एक तो इसने डिस्पैरिटी क्रिएट की, एक सोसाइटल डिस्पैरिटी हमें क्लियरली नजर आई. और ये डिस्पैरिटी हुकूमत की तरफ से नहीं, आपको नहीं लगता कि सियासतदानों ने क्रिएट की ज़्यादा तौर पे? बिल्कुल है. देखिए, अगर वो अपने बच्चों को पढ़ाने लगे तो फिर ये बच्चे हमारे क्यों नहीं जाएंगे, हम क्यों नहीं जाएंगे? ये रुका, प्रोसेस रुका. और दूसरी तरफ प्राइवेट स्कूल्स के अंदर जो बच्चे पढ़ रहे थे उन्होंने अपनी तालीम किसी ना किसी तरीके से जारी रखी. ठीक है, क्योंकि हम एजुकेशन स्टीयरिंग कमेटी में भी हैं, वहाँ पे प्राइवेट स्कूल की रिप्रेजेंटेशन आती थी और वो कहते थे कि जी ठीक है, हम तो ऑनलाइन पढ़ा रहे हैं, किसी तरीके से हफ्ते में एक दफ़ा बुलाते हैं. यहाँ तो वो निज़ाम ही नहीं था. 42,000 स्कूल्स हैं हमारे पास सिंध के, जिसके अंदर 2 साल तक तालीम डिसकंटिन्यू हो गई कम्प्लीटली. ठीक है, और हमारे पास बहुत ही एक छोटा सा सेगमेंट है, कुछ चंद लाख बच्चे हैं जो प्राइवेट स्कूल्स में जाते हैं. अब होगा क्या
कि हम एग्जामिनेशंस भी का भी प्रोसेस है, चाहे हमने वो ग्रेस कर दिया हो या कुछ भी कर दिया हो या कम सब्जेक्ट्स को असेस करें हो, ठीक है। लेकिन अब क्या होगा कि प्राइवेट स्कूल्स के बच्चे चूँकि उनको एजुकेशन कंटिन्यूटी मिली, तो अल्टीमेटली जो सरकारी अच्छे कॉलेजेस हैं उसका चंक जो है ज़्यादा शेयर वो वही बच्चे लेके जाएंगे, ठीक है। अल्टीमेटली ये जो सरकारी स्कूलों में पढ़ने वाले बच्चे थे ये कॉलेज तक भी नहीं जा सकेंगे और यूनिवर्सिटी का एक्सेस भी इनको नहीं मिलेगा। तो क्या होगा, इस सूबे के अंदर जो एजुकेशन है वो एक प्रिविलेज क्लास के पास रह जाएगी। और यही तो हो रहा है, यही हो रहा है, ठीक है। that, अल्टीमेटली आपके पास जो सोशल जस्टिस सिस्टम जो आपका ब्रेक हो रहा है, जो फैब्रिक ब्रेक हो रहा है सोसाइटी के अंदर, वो इसी वजह से हो रहा है कि जो निज़ाम है उसके अंदर अमीर अमीर तर होता जा रहा है, गरीब गरीब तर एक्सेस ऑफ रिसोर्सेज जो हैं वो सिर्फ अपर मिडिल क्लास एंड सुपीरियर लोगों के पास है, और जो नीचे का तबका है वो नीचे स्पेसिफिकली रिस्पांसिबल। देखिए गवर्नमेंट रिस्पांसिबल, थोड़ी बहुत इंप्रूवमेंट तो हमें जगह जगह नजर आनी चाहिए। जैसे आपने केपीके का हवाला दिया, पंजाब की बातें बता दी, तो अभी जैसे हम बच्चों की बात कर रहे थे जो हमें सिग्नल्स पे नजर खड़े होते नजर आ रहे हैं, तो दोनों तरफ से इंप्रूवमेंट नजर नहीं आती है, दोनों तरफ से ना। देखिए मैं तो काम है, अब मैं और आप जो सूबे में रहते हैं, अगर मैं डिटेल में हम बात करें तो मुझे तो इसी में लगता है कि विल नहीं है, ठीक है, गवर्नमेंट की विल नहीं है, क्योंकि प्रायोरिटी नहीं है, वो तरजीहात के साथ अब इंसाफ नहीं कर रहे जी। 400 लोगों का हमारे पास सोशल आप कह लें कि एक सेंटर मौजूद है जिसमें हम इन सड़कों से बच्चों को उठा के कराची से उस सेक्टर में लेके जा सकते हैं। मलीर के अंदर कोर्ट के ऑर्डर्स के ऊपर बना दिया है, खाली पड़ा हुआ है, ठीक है। अगर विल हो तो मुझे फ़ोन करने की 1122 पे ज़रूरत नहीं पड़ेगी, आपको कॉल करके बताने की ज़रूरत नहीं पड़ेगी, सोशल सर्विस के लोग उठाएंगे, उन बच्चों को ले जाएंगे, पेरेंट्स आएंगे वहाँ पे जब तक कस्टडी लेने के लिए, तो उनसे नेगोशिएशन होगी कि दोबारा है इट्स अ गैंग लेके जो है वो पता नहीं फिर अपने जो बच्चे पैदा इसलिए किए जाते हैं। मैं एक केस आपको विटनेस बता सकती हूँ कि जी एक केस है, अपने बच्चे हैं 8-8 9 बच्चे, उस 2016 से उस औरत को हम ट्रैक कर रहे हैं, व्हील चेयर पे बैठी होती है, अपने ही बच्चों से भीख मंगवा रही है, ठीक है। तो आप पॉपुलेशन का भी एक इशू, आपकी बर्डन हुकूमत के ऊपर भी पड़ा है, लेकिन हम इस माफिया को कंट्रोल नहीं करना चाहते। दूसरा आ जाए एजुकेशन के ऊपर। अब ये 5% ऐसी क्रीम है जो कि यूनिवर्सिटीज़ में चले जाती है, ठीक है। हमने पूरा अपने यूनिवर्सिटीज़ के निज़ाम को हमने ख़त्म कर दिया है, ठीक है, बिकॉज एक बाकी प्रोविंसेस के अंदर, और आपने भी देखा होगा पहले यूनिवर्सिटीज़ की जो ओवरसाइट होती थी वो गवर्नर के पास होती थी। हुकूमत जो कि एक डिवॉल्व सब्जेक्ट है एजुकेशन का, तो वो हुकूमत की रिस्पॉन्सिबिलिटी होती थी, लेकिन चांसलर यूनिवर्सिटीज़ का जो है वो गवर्नर होता था, ठीक है। सिंध में हमने उसको ख़त्म किया लेजिस्लेशन के थ्रू, हमने दे दिया CM ही चांसलर होगा, चीफ मिनिस्टर ही चांसलर होगा। अब उसकी प्रायोरिटी ही नहीं है कि वो किसी भी तरीके से इस निज़ाम को ठीक कर सके। 9 यूनिवर्सिटीज़ हैं पूरे सिंध के अंदर अब तक जो एडहॉक VCs के थ्रू ऑपरेट हो रही हैं, ठीक है। बहुत सारे मसाइल देखे हमने इस हवाले से। और फिर आप देखें सोशल इश्यूज, तो लिटरेसी जो डॉक्टर साहबा भी बात करी है, मैं कहीं कहीं पार्शली उनसे डिसएग्री भी करूँगी कि ये सिर्फ, और या जो रिसर्चर साहब भी कहते हैं कि लिटरेसी यूनिवर्सिटीज़ के अंदर जो लोग बच्चियों के साथ यहाँ सिर्फ उन बच्चों की तो बात नहीं आ रही ना जो यूनिवर्सिटी गोइंग है, स्कूल गोइंग है, एक हमारा दूसरा भी तो तबका है जो झोपड़ियों में लग रहा है। अच्छा, एक दौर होता था राबिया साहिबा, रोशनी स्कूल था जो जहाँ पे जो है बड़ी उम्र के अफराद भी जाया करते थे, तो अब वो चीजें क्यों नहीं नजर आ रही? आप जाके जो है अंगूठा लगाते हैं बजाय सिग्नेचर करने के, तो वेयर आर दोज स्ट्रेटजीज? अच्छा, एक ये पॉइंट मैं डॉक्टर इंतसाब की तरफ लेके जाना चाहूँगी। डॉक्टर इंतसाब, अच्छा वहाँ भी समझो पे जी मैडम भी अग्री कन पई पाण बीइंग अ पॉलिटिशियन त वॾे पैमाने ते सियासतदाननि जो यानी हुकूमत जी रियासत जी ज़िम्मेवारी आहे इन हवाले सां त हू लिटरेसी रेट हुजे, गुरबत हुजे, उनखे बहितर करण में हुकूमत वॾे पैमाने ताईं ज़िम्मेदार आहे। छा ईअं सम्झो पिया, इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ कयो पिया, या कोई ॿियो जवाबु आहे अवां वटि त न सिर्फ़ु ज़िम्मेदारी हुकूमत जी न आहे पर इन में कुझु ॿिया फैक्टर्स बि यकीनन इन्वॉल्व आहिनि? असांखे ॿियनि ते असां अहिड़ी क़ौम आहियूं जो इल्ज़ाम जल्दी ॾींदा आहियूं ॿिए ते, पाण ते बि बिल्कुलु असांजो रोल बि थिए थो। ऐं असां यूनिवर्सिटीज़ में वेठा आहियूं, स्कूल में वेठा आहियूं, कॉलेजिस में, त छा असां उन तरीक़े सां पढ़ायूं था? ॿी इन खे मां थोरो ईअं खणी ईंदुमि त प्रोडक्ट ॾिसो, प्रोडक्ट लॉन्च करणु मसइलो न हूंदो आहे, प्रोडक्ट आहे मार्केट में कीअं उनखे अवेलेबल कजे, कीअं उनखे यूज़ कजे। असांजा जेके ग्रेजुएट्स निकिरनि था फॉर एग्जाम्पल इंजीनियरिंग या ॿियनि यूनिवर्सिटीज़ मां, उन्हनि खे फुल जॉब्स नथियूं मिलनि। हालांकि ॾिसजे तव्हां हिकिड़े पासे चओ था लिटरेसी रेट घटि आहे, जॉब्स मौजूदु आहिनि, छोकिरा स्टूडेंट उते वञी कंप्लाई नथा कनि। जी वजह छा आहे? वजह इहा आहे
त असां वटि जेको मेन आहे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो मसइलो आहे ऐं सिंध में बि त इंडस्ट्री अकेडमी लिंकेज कोन्हे। ॿिए हंधि छा थींदो त इंडस्ट्री खे जेका शइ खपंदी आहे, जेको हुननि जो आउटपुट हुननि खे खपंदो आहे, ओड़े तरह जा ग्रेजुएट्स उहो घुरंदा आहिनि, पंहिंजो इनपुट ॾींदा आहिनि। पर पाकिस्तान जे अंदरि अनफॉर्चुनेटली ऐं सिंध में इहो आहे त असां ग्रेजुएट बसि पैदा कंदा वेंदा आहियूं, सिलेबस बि असां पाण था ठाहियूं, प्रोफेसर्स या छा, उहो मार्केट में जॾहिं वञे थो त हुननि लाइ यूज़लेस आहे। त असां हाणे आस्ते आस्ते कमु शुरू कयो आहे लिंकेजिस जो, वॾी यूनिवर्सिटीज़ में स्टार्ट कयो आहे ऐं कुझु ॿिया। इहो वाकई असां इंडिविजुअल्स जो बि आहे कमु ऐं हुकूमत जो बि, त जेका इंडस्ट्रीअ में खपत आहे उन हिसाब सां यूनिवर्सिटीज़ खे बाउंड कयो वञे सिलेबस ऐं डिग्रीज़। फॉर एग्ज़ाम्पल जीअं ॿाहिरनि मुल्कनि में आहे त फिज़िक्स जा माण्हू हुननि खे 50 खपनि त इंटेक 50 रखंदा, केमिस्ट्री में हुन साल 25 खपनि हर यूनिवर्सिटी मां, त उहो रिड्यूस कंदा आहिनि इंटेक। पर पाकिस्तान में ईअं न आहे, 50 सीटूं आहिनि त 40 सालनि खां 50। मतलब पॉलिसीज़ में गड़बड़ आहे न डॉक्टर साहब, तव्हां जीअं चओ पिया त असीं ब्लेम नथा करे सघूं, वरी तव्हां चओ पिया त असांजी कुझु पंहिंजूं बि कोताहियूं आहिनि, ईअं ई चयो न मां? जी, पर ॾिसो न, असां शयूं सिखंदासीं न आस्ते आस्ते। मीन्स असां पहिरियां त जीअं प्राइमरी एजुकेशन बहितर कई, सेकेंडरी कई, यूनिवर्सिटी, हाणे असां सोचण ते शुरू थिया आहियूं त असां यूनिवर्सिटीज़ में सुठा ग्रेजुएट प्रोड्यूस थियनि था, ॿाहिरि मुल्कनि में जॉब्स कनि था, पर इहे ई पाकिस्तान में नथा फिट थियनि। वजह इहा आहे त असांजी इंडस्ट्री असां खां परे आहे, जंहिं महिल ॿाहिरि निकिरे थो हुनजा टेक्निकल स्किल्स हुननि सां मैच नथा कनि, त थोरी मैचिंग जी ज़रूरत आहे। पहिरियां मां हेठी लेवल जी ॻाल्हि कई त असां एजुकेशन खे बहितर कयूं, पोइ असां कैरियर काउंसलिंग करे, माना पहिरियां त ॿारु अचे स्कूल में इन खे वठी अचो, उन खां पोइ जेको ॿारु फर्स्ट ईयर इंटर में आहे, मैट्रिक में आहे, उहो सही कैरियर चूज़ करे, उन खां पोइ जॾहिं उहो यूनिवर्सिटी में अचे या वॾे लेवल ते अचे त उहो इंडस्ट्री जे हिसाब सां रेडी हुजे। 3 टियर ते असां कमु कंदासीं तॾहिं ई असांखे वञी हिकिड़ो बहितर आउटपुट मिलंदो, जंहिंमें असां सभिनी जी ज़िम्मेदारी बीहे थी। जी, सभी की जिम्मेदारी भी है पई। जी प्लीज ऐड कीजिएगा। मैं देखिए, हम उस पॉपुलेशन की बात करें जो यूनिवर्सिटी तक पहुंच जाती है, ठीक है। बहुत सारे ऐसे लोग हैं जो कि यूनिवर्सिटी से को एक्सेस ही नहीं, या कॉलेज तक भी या सेकेंडरी स्कूल भी एक्सेस नहीं कर पाते। डॉक्टर साहब, वो ग्रेजुएट स्टूडेंट्स की बात कर रहे थे जो ग्रेजुएट हो जाते हैं तो उनको जॉब्स नहीं मिल जाती, वो इंडस्ट्रियल लिंकेज की भी बात कर रहे थे। वो इंडस्ट्रियल लिंकेज जो है, मैं एग्री करती हूँ कि वो होना चाहिए, और हम आजकल रिसेंटली हम स्टेप्टा के साथ काम कर रहे हैं, उसके अंदर उनका फीडबैक जब हम इंडस्ट्रीज के या कराची चैम्बर ऑफ कॉमर्स और डिफरेंट को बुलाते हैं तो वो बेसिकली वो डिग्रीज नहीं मांग रहे, वो स्किल मांग रहे हैं। अब पॉलिसी जो आपने बात की ना, पॉलिसी में फ्लॉ है, हम सारे डिग्री प्रोड्यूस कर रहे हैं, डिग्री होल्डर्स प्रोड्यूस कर रहे हैं, बट हमें वो भी तो और डॉक्टर साहब ने इंपॉर्टेंट बात की कि जो सिलेबस में पढ़ते हैं वो कल को बच्चों को काम नहीं आता है, वो चीज़ नहीं होती है, जो जब वो मार्केट में जाते हैं तो वो वहाँ चीज़ एग्जिस्ट ही नहीं। जी, मैं उधर आने लगी थी क्विकली, लेकिन देखिए इंडस्ट्री का लिंकेज की ज़रूरत है कि हमें पता हो कि हमारी जो इंडस्ट्रीज़ को रिक्वायरमेंट है क्या, ठीक है। यही बच्चे डिग्री लेके बाहर जाते हैं, वहाँ रेलेवेंट जॉब्स उनको मिल जाती हैं। और फिर आप सिलेबस के अलावा जो है सिंगल नेशनल करिकुलम भी लेकर आए थे, वो तो बहुत स्कूल लेवल का करिकुलम की बात हो रही है, लेकिन आगे का भी तो आप लोग कह रहे हैं ना कि आएगा। डेफिनेटली आना चाहिए, देखें डेफिनेटली आना चाहिए। आपको एक होलिस्टिक पॉलिसी चाहिए, नेशनल पॉलिसी रिक्वायर्ड है, चाहे वो आपकी सिक्योरिटी की हो, एजुकेशन की हो या हेल्थ की पॉलिसी हो। मैं सिर्फ एक चीज़ एलिमेंट ऐड करना चाहूँगी एंड देन यू कैन गो टू द नेक्स्ट पार्टिसिपेंट, कि हम उसकी बात नहीं करें कि जो पढ़ाने वाला है वो क्या है। We are all talking about curriculum, we are all talking about industry and academia linkage, but जो एक key element है ना जिस पे डॉक्टर साहिबा ने बात की है, the foundation, the building place, ठीक है, वो है basically early childhood education, ठीक है। उसके ऊपर हमारी पॉलिसी एग्जिस्ट ही नहीं करती, उसके ऊपर हमारी टीचर्स एग्जिस्ट ही नहीं करती हैं, हमारे पास वो लोग ही नहीं है जो कि बेसिकली वो फाउंडेशन ले कर सके हमारे लिए। वो लोग, आप भी तो एक लेजिस्लेटर हैं। देखिए, मैं तो बिल्कुल, हमने तो अपने पार्ट ऑफ द सिस्टम एंड वी चैलेंज एवरी ईयर ऑन द बजट के जी आप हर दफ़ा, पिछले बजट के अंदर भी कोई पता नहीं कितनी 100 स्कीम्स थी अर्ली चाइल्डहुड एजुकेशन के ऊपर। अब इस लास्ट ईयर के अंदर दे जस्ट रिमूव्ड एवरीथिंग बिकॉज दे कुडंट डिलीवर इट, उसको एक नई स्कीम के नाम से दे दिया। उसकी बुक्स तक आज तक ये जो करिकुलम की गाइडलाइन होती है ना कि आपने पढ़ाना क्या है क्लासरूम के अंदर और टीचर को ट्रेन किस करिकुलम के ऊपर करना है, वो आज तक प्रिंट नहीं हो सका। अच्छा, ठीक है। तो इट्स बिन ऑलमोस्ट 4 to 5 years के ये जो अर्ली चाइल्डहुड एजुकेशन का करिकुलम है, इसको डिज़ाइन हुए इसमें भी डोनर एजेंसीज ने काम करके दे दिया, वरना यहाँ तक भी नहीं आते। तो जो डॉक्टर साहब बात कर रही है ना, वो एक अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट, और आपको पॉलिसीज में फ्लॉ नजर आ रहा है, वो प्रायोरिटी ही नहीं है हमारी पॉलिटिशियन और लेजिस्लेटर होते हुए। अच्छा डॉक्टर आयशा, अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट केतिरो वॾो इन जी अहमियत आहे, केतिरी इन जी सिग्निफिकेंस आहे, थोड़ी इन ते रोशनी विझो, छो त ये वाकई में साइंटिस्ट थियणो हुजे या कुछ भी थियणो हुजे, तमाम वॾे पैमाने ताईं जेको आहे इहो जेको आहे हिन जो किरदार हुजे थो। जी ओके, ठीक, बट हिन खां पोइ आई हैव टू लीव। श्योर जी जी, ठीक है।
Yeah, okay. So, but just before I answer that, I'll say one thing कि हर कंहिंखे scientist ना आहे थियणो अगर potential जेको आहे वो reach कनि बि था, तो there are many children who don't want to be scientists. So just to clarify why इहा हिकिड़ी शइ. Second, तव्हांखे मां पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॿुधायां. अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट जी ॻाल्हि पिया कयो, पॉलिसीज़ जी ॻाल्हि पिया कयो, जीअं मैम हिते चयो कि डिस्पैरिटी क्रिएट थियूं आहिनि पेंडेमिक जे वजह इहो पोइ कुझु सालनि में अगरि असां ॾिठो वञे त आई डोंट थिंक डिस्पैरिटी क्रिएट थियूं आहिनि, हू सिर्फ़ु एक्सपोज थियूं आहिनि. these things were always there, they have just surfaced now. so हिकिड़ी इहा शइ असां न एक पर्सनल एक्सपीरियंस जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां कि ईच टाइम we've tried to work on पंहिंजो हिकिड़े लार्जर लेवल ते जेको हिकिड़ो पुश हूंदो आहे उहो आहे क्विक रिज़ल्ट्स, क्विक फिक्स, right? And Dr. Rahab, you can pitch in. We know कि हिकिड़े प्रॉपर का बि प्रोजेक्ट हुनखे या इंटरवेंशन खे प्रपोज करणु खपे, नीड्स असेसमेंट, हिकिड़ो प्रॉपर बेसलाइन तव्हांखे ख़बर हुजणु खपे कि छा आहिनि फैक्टर्स, छा नीड आहे. जस्ट बिकॉज़ मां हिते वेठी आहियां मूंखे इहो लॻे पियो कि न दिस इज समथिंग दैट इज नीडेड डज़ंट मीन कि हुन कम्युनिटी खे उहा शइ खपंदी. त इवन इहा रूल जेका आहिनि अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट में तव्हांखे हिकु नीड असेसमेंट में ई टाइम लॻी वेंदो आहे. त जॾहिं आई मीन अगेन पर्सनल एक्सपीरियंस जी ॻाल्हि पई कयां, जॾहिं असां कोशिशि कई आहे टाइम अगरि लेट्स से कंहिं प्रोजेक्ट खे ॾियनि था त चवनि था कि तव्हां वटि 2 महीना आहिनि, 3 महीना आहिनि, छो जो रिज़ल्ट्स ॾेखारणा आहिनि, एंड में असांखे ॿुधाइणो आहे कि असां इहो कमु कयो आहे. ऐं पोइ हुन रश में अ लॉट ऑफ टाइम्स क्वालिटी कमु नथो थी सघे. एंड हैंस इहा जेका हाणे तव्हां ॻाल्हि कई कि उहो डिलीवर कोन करे सघिया, इट्स काफ़ी सारा फैक्टर हूंदा आहिनि. ऐं हिन सारी डिबेट में लैला जेको असुल कमु आहे उहो न पियो थी सघे. ऐं पोइ जेका NGOs ऐं जेका नॉट फॉर प्रॉफिट आहिनि हुननि खे अचिणो थो पए, विच इज़ नॉट अ सस्टेनेबल वे. ऐं पोइ थींदो इहो ई आहे कि हथु खणी छॾिबो आहे, छो जो जॾहिं कमु हले पियो त पोइ हले ई पियो. सो दिस इज़ अ फैक्टर जेको आई थिंक इम्पोर्टेंट आहे. ठीक है, सही है. अच्छा, आखिर में कुछ कमेंट करण चाहींदो त मतलब किथे शयुनि खे फिक्स थियण जी ज़रूरत आहे. तव्हां त ख़ैर सुहिणे नमूने ॿुधायो त जेको असां सम्झूं पिया त नीडेड आहे, थी पियो सघे उहो न हुजे बाय सोसाइटी, फ्रॉम द साइड ऑफ सोसाइटी. त आखिर में कुझु चवणु चाहींदो अवां त किथे पर्टिकुलरली शइ खे फिक्स थियणु खपे, जो लिटरेसी रेट जहिड़ियूं शयूं या माण्हुनि में शऊर जेको आहे उहो घणे पैमाने ताईं पैदा थी सघे. I thank you for giving me this time. You चवण लाइ, but I really think माण्हुनि जेके seriously research के serious नथा खणनि. But I really think असांखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहो proper तरीके सां locally contextualized evidence based खपे असांजे खिते में, right? The literacy जी ते इहो session आहे. Literacy is just one subdomain of 4 subdomains of child right, right? So उहो सिर्फ़ु हिकिड़ो डोमेन आहे जंहिं ते असांखे एतिरो सारो कमु करण जी ज़रूरत आहे. आई थिंक रिसर्च इज़ इम्पोर्टेंट. इट्स नॉट जस्ट स्टैटिस्टिक नंबर्स, बट इट हैज़ अ सिग्निफिकेंस. ऐं इहो जेको डिवाइड आहे न कि प्रिविलेज या प्राइवेट स्कूल वर्सिस पब्लिक स्कूल, आई थिंक हिन खे असांखे जेतिरो थी सघे मिटिगेट करण जी ज़रूरत आहे. एंड द लास्ट थिंग इज़ कि जेका असां एतिरो एक्सेसिव रिलाय कयूं था न your public school, private schools से या personal factors like resilience से इहो असांखे न करणु खपे. हिन में इहो थींदो आहे त ब्लेम बि थींदो, ऐं अगरि को माण्हू निकिरी आयो resilience factor जे वजह सां त मुंहिंजी वाह थींदी. बट लार्ज कॉन्वर्सेशन जेका स्ट्रक्चरल चेंजिस असांखे पॉलिसी जो जेका चेंजिस आहिनि उहा रहिजी थी वञे. एंड पोइ थींदो बि इहो आहे कि फंडिंग या का बि इन्वेस्टर्स या अचनि बि था त अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट हालांकि एतिरो WHO बाक़ाइदा रिव्यू करे इहे ॻाल्हि कनि था. बट बाय तव्हां अगरि रिसर्च ॾिसो त अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट ते हुकूमत जे पारां तव्हांखे कुझु पॉलिसीज़ नज़र अचनि पई, उन हवाले सां हुकूमत एक्टिव नज़र अचे थी तव्हांखे बीइंग अ साइकियाट्रिस्ट? मां तव्हांखे चाइल्ड एंड एडोलेसेंट मेंटल हेल्थ जे पर्सपेक्टिव सां ॿुधायां त हुते का कॉन्क्रीट क़िस्म जूं का पॉलिसी या गाइडलाइंस न आहिनि. सो मेंटल हेल्थ ते ही एतिरो कमु कोन्हे त तव्हांखे मां चाइल्ड एंड एडोलेसेंट मेंटल हेल्थ जे पर्सपेक्टिव सां ॿुधायां त इट्स वेरी लिमिटेड. पेपर ते अगरि शयूं आहिनि बि मैटरनल हेल्थ सां गॾु अगरि मिलाए करे किथे त पोइ हुनजी इम्प्लीमेंटेशन. ठीकु आहे. थैंक यू डॉक्टर साहिबा, थैंक यू सो मच. तव्हां तमामु सुहिणे नमूने जेको आहे शयुनि खे
डिफाइन कयो। डॉक्टर हिंद साहब अवां जी तरफ़ आउं अचणु चाहींदसि। जीअं डॉक्टर आयशा जेकी आहिनि उहे अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट ते ॻाल्हाइनि पियूं, यकीनन अवां सभु महिमान अग्री कयो पिया त उन्हनि ते कमु करणु केतिरो ज़रूरी आहे। अच्छा, जीअं त असीं ख़्वानगी जी शरह जी ॻाल्हि था कयूं, लिटरेसी रेट खे बहितर करण जी ॻाल्हि था कयूं, जीअं डॉक्टर आयशा बि चई वियूं त अहिड़ा त खोड़ फैक्टर्स आहिनि जंहिं ते कमु थियण जी ज़रूरत आहे। लिटरेसी रेट त उन मां सम्झो हिकिड़ो नंढड़ो सो फैक्टर आहे जंहिंजी असीं हिते प्रोग्राम में वेही करे ॻाल्हि कयूं पिया, न त उहे खोड़ शयूं आहिनि जंहिं ते कमु करणु बाक़ी आहे, जंहिंमां लिटरेसी रेट खे इम्प्रूव करण बि मुल्क जी ख़ुशहाली जे लाइ, तरक़ी जे लाइ तमामु ज़रूरी आहे। अच्छा, इहो ॿुधाइजो, तव्हां खां मां सम्झणु इहो चाहींदसि, छा लिटरेसी रेट खे इम्प्रूव करण जे लाइ पैसे जी ज़रूरत पवे पई? छा अव्हां बि हिकु एजुकेशनिस्ट आहियो, रिसर्चर आहियो, अव्हां जो छा मौक़िफ़ आहे हिन बारे में? छा पैसो हुजणु ज़रूरी आहे तॾहिं वञी करे इहे शयूं इम्प्रूव थींदियूं, लिटरेसी रेट जहिड़ियूं? न, पैसे जो जेको आहे न उहो हिकिड़ो नंढो फैक्टर आहे, जेको पैसे खे इग्नोर दुनिया जी कंहिं बि ज़िंदगी जे मैटर में इग्नोर नथा करे सघूं, पर मुंहिंजे हिसाब सां विलिंगनेस रहे थी हिकिड़ी शइ विलिंगनेस आहे त ॿार में सिखण जी केतिरी विलिंगनेस आहे। लाज़मी ॾिसो ॿारु जो कॉलेज और स्कूल जो उहो अॻिते ॾिसंदो आहे त कैरियर्स छा आहिनि, जॉब्स कीअं आहिनि, मूंखे मिलंदी न मिलंदी। छो त असां ॿार हूंदा हुआसीं, असां ॾिसंदा हुआसीं त फलाणो फलाणी पोस्ट ते पुॼी आहे त उन जे करे असांखे छा करिणो आहे, पढ़णो आहे, असां इहो ई सिखी पढ़ियासीं। त ॻाल्हि मेन शइ वरी मां चवंदुमि त मोटिवेशन जी आहे। जॾहिं असांजा एग्ज़िस्टिंग ग्रेजुएट्स सुठी पोज़ीशन ते पुॼंदा, माण्हू पंहिंजे ॾिसंदा, पंहिंजे नेबर्स खे ॾिसंदा, पंहिंजे दोस्तनि खे ॾिसंदा। अच्छा, लिटरेसी रेट सिर्फ़ ग्रेजुएट स्टूडेंट्स ही ओसिताईं महदूद रहे पियो छा डॉक्टर हिंद साहब, या असांजा ॿियो तबिको उन में नथो करे सघे पार्टिसिपेट? पार्टिसिपेट सभु करे था सघनि, पेरेंट्सनि जी ज़रूरी आहे। मिसाल मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि अहिड़ा घणा स्टूडेंट ईंदा आहिनि जिन खे जबरी मोकिलियो वेंदो आहे कंहिं न कंहिं फील्ड में पढ़ण ते, जंहिंजे करे हो न परफॉर्मेंस ॾेई सघंदा आहिनि, न मुल्क लाइ कुझु करे सघंदा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त असांजे पेरेंट्स खे रिजिड न थियणु खपे, हुननि खे ॿारनि जी जेको पेरेंट जेतिरो पीउ माउ सम्झे थो, ॿार खे उन खां पोइ उस्ताद थो सम्झे, कोई नथो सम्झी सघे। त असां ॿारनि खे थोरो फ्लेक्सिबल रखूं, उन्हनि जी मर्ज़ीअ सां कैरियर्स ठाहिण ॾियूं, नंढे क्लासिस ताईं उन्हनि जो रुझान ॾिसो त मैथमेटिक्स साइड आहे। साॻियो सवाल मां जेको है राबिया साहिबा खां भी पूछना चाहूँगा। राबिया साहिबा, क्या तालीम की बेहतरी में, या अगर स्पेसिफिकली लिटरेसी रेट की बात कर लें कि जो पढ़ी लिखी आबादी होनी चाहिए, क्या उसमें पैसे की ज़रूरत होती है? क्या अगर पैसा होगा तो हम इन चीज़ों को जो है ज़्यादा इम्प्रूव कर सकते हैं? क्योंकि बजट पे वी हैव सीन गवर्नमेंट्स रिलाइंग ऑन। लेकिन बजट्स तो आपको रिक्वायर्ड होते हैं, पैसे के बगैर तो आप बेसिकली अपने लिटरेसी रेट को बेहतर करने के लिए पैसा ही चाहिए। एलिमेंट तो है डेफिनेटली, बिकॉज देखें एक्सेस ऑफ एजुकेशन को आप किस तरीके से डिलीवर करेंगे, प्लस आपको स्किल अगर डेवलप करनी है या स्किल बेस्ड ट्रेनिंग देनी है, टेक्निकल ट्रेनिंग्स देनी है, उसके लिए भी आपको फैसिलिटीज़ रिक्वायर्ड है। पैसे के बगैर चीज़ें हो नहीं सकती उस तरीके से। बजट जैसे 270 बिलियन का बजट है सिंध गवर्नमेंट का एजुकेशन का, लेकिन आयरनी ये है कि उसके अंदर हमने उस डिपार्टमेंट को इतना बर्डन कर दिया हुआ है कि 70 से 75% जो है वो टीचर्स की सैलरी में चले जाती है। अब उन टीचर्स को पैसे जा रहे हैं जिनकी क्वालिटी ऑफ, जो हम देख सकते हैं कि क्वालिटी ऑफ एजुकेशन या उसका इम्पैक्ट ऑन द लिटरेसी हमारे पास क्या है, कि आज भी क्या हमारा बच्चा लिख पढ़ सकता है या नहीं पढ़ सकता। बात सारी ये कि इस ओवरऑल इशू को होलिस्टिकली अगर देखा जाए ना, तो इसके कुछ फैक्टर्स हैं। फॉर एग्जांपल जैसे डॉक्टर साहबा ने कहा कि हमारी जो डिसीजन मेकिंग प्रोसेस है ना, वो रिसर्च इंडिकेटर्स के ऊपर नहीं होती है। हम ये कहते हैं कि अच्छा ठीक है, इतने बच्चे आउट ऑफ स्कूल हैं तो आपको कम से कम जो है हर साल 10 स्कूल बनाने होंगे, इसके बेसिस के ऊपर हम पैसा लगा देते हैं। अब आप अपने पैसे को, आपके पास पैसा है, लिमिटेड है, आप उसको लगा रहे हैं ब्रिक एंड मॉर्टर के ऊपर, यानी आपने बिल्डिंग्स बनानी है जो कि बनने के अंदर शायद 5 साल 6 साल जो हमारी पेस है प्रोजेक्ट डिलीवर करने की, उसमें वो गुजर जाएंगे। उतना अरसा मज़ीद बच्चे आउट ऑफ स्कूल आ जाएंगे। 42,000 वर्सेस 2,000 सेकेंडरी स्कूल्स, तो हम तो वहीं पे बच्चे को फेल कर रहे हैं ना कि जी आगे छठी क्लास के बाद तो तुम्हारे पास कोई अपॉर्चुनिटी है ही नहीं। तो होलिस्टिकली एजुकेशन की जो पॉलिसी है उसको देखने की ज़रूरत है कि उसमें हर एलिमेंट, अर्ली चाइल्डहुड, आपकी जो मिडिल एजुकेशन है वो, और प्लस फिर आपकी कॉलेज एजुकेशन एंड स्किल, टेक्निकल स्किल्स जो कि इंडस्ट्री और एकेडमिया को दोनों को कंबाइन करने की ज़रूरत है। अग्री कर रही हैं, एक्सेप्ट कर रही हैं, मान रही हैं कि अगर हम रियासत की बात करें तो रियासत भी अपनी तरजीहात के साथ मुकम्मल तौर पर इंसाफ नहीं कर पाई है, ख़ास करके अगर हम ये फैक्टर्स देखें जैसे कि गुर्बत है या महंगाई जैसे फैक्टर्स हो गए, या फिर ये लिटरेसी रेट वाली बात आ गई, तो फ्लॉ एग्जिस्ट कर रहा है लेकिन हमारे पॉलिसी सिस्टम्स में। 18th अमेंडमेंट के बाद ना बहुत सारे सब्जेक्ट्स जब डिवॉल्व हुए
तो सूबों के ऊपर बहुत सारा बर्डन शिफ्ट हो जाता है, जैसे ठीक है। तालीम भी है, वो तालीम वो बेसिकली provincial प्रोविंशियल सब्जेक्ट है। अगर मैं लेकिन ओवरऑल हम जनरल में आपसे पूछना चाहते हैं, आप एक्सेप्ट कर रही हैं ना कि प्रायोरिटीज के साथ नाइंसाफी हो रही है? आई थिंक जिस तरीके से एजुकेशन के ऊपर फोकस करना चाहिए हमें, एक नेशनल पॉलिसी जिसमें हमने एक सिर्फ करिकुलम एक बहुत छोटा सा कंपोनेंट है जो कि अभी हमने हाथ लगाया है जिसको, ठीक है, लिटरेसी जो भी डॉक्टर साहिबा ने कहा वो भी एक छोटा सा कंपोनेंट है। चाइल्ड राइट्स के अंदर बहुत सारे एलिमेंट्स आ जाते हैं, ठीक है। ये जो हम बात कर रहे थे कि जो भिखारी हमें मुख्तलिफ सिग्नल्स पर नजर इनका आते हैं, भी इनका क्या कसूर है यार? एक बाकायदा एक अलग सब्जेक्ट है जिसमें हम एक अलग शो भी कर सकते हैं कि आखिर उनकी जो है वो रहनुमाई कौन करेगा, उनका साथ कौन देगा, उनके केर ॾिसंदो। अच्छा, आखिरी सवाल डॉक्टर इंतसाब तव्हां खां करणु चाहींदसि, जीअं अवां सिलेबस ऐं करिकुलम के समूरे प्रोग्राम में तमामु घणो फोकस ते रखियो लिटरेसी के बेहतर करण जे हवाले सां, त आखिरी सवाल इहो पुछणु चाहींदसि, ये जेको यूनिफॉर्म सिलेबस रियासत आणे पई, इहो अवां जी नज़र में कीअं आहे? छा इहो उन गैप खे फुलफिल करे सघंदो जेको एग्ज़िस्ट करे पियो असांजे तालीमी निज़ाम में? जी, यूनिफॉर्म सिलेबस जेको हाणे सिंध में त कोन पियो अचे, तालीम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे उहो त हिकु सूबाई सब्जेक्ट आहे अहिड़ी तरमीम खां पोइ, पर ओवरऑल अवां बीइंग एजुकेशनिस्ट कीअं पिया ॾिसो यूनिफॉर्म सिलेबस के? सॼे मुल्क जी त मां नथो चई सघां, पर एटलीस्ट हिकिड़े सूबे जे अंदरि यूनिफॉर्म हुजे पॉलिसी। हाणे मिसाल सिंध जे सिंधी लैंग्वेज पढ़ूं था, पर ॿियनि सूबा त न पढ़ंदा। जे यूनिफॉर्म पॉलिसी कंदासीं त असांखे सिंधी लैंग्वेज ख़तमु करणी पवंदी, रीजनल हिकिड़ी, त इहो हिकिड़ो थ्रेड कंदा। उन हिसाब सां मुंहिंजे हिसाब सां बहितर इहो त एटलीस्ट जो सिंध सूबो आहे या पंजाब सूबो आहे, सूबे जे अंदरि एटलीस्ट सही आहे। अवां जो मौक़िफ़ डॉक्टर इंतसाब इहो ई आहे त असांखे समूरी ज़िम्मेदारी जेकी आहे उहा मतिलबु हुकूमत खे ब्लेम न करणु खपे, असांजी बि कुझु ज़िम्मेवारियूं अचनि थियूं जेके असांखे निभाइणियूं पवंदियूं, बीइंग अ सिटीज़न या बीइंग अ टीचर या जंहिं शोबे में असीं आहियूं। जी बिल्कुलु, असांखे ॾिसो न, असां हर शइ में ईअं था कयूं जो ब्लेम गेम हले थो। बिल्कुलु ज़िम्मेदारी ॿियनि जूं आहिनि, पर मां जेको हितां एनालिसिस कयो आहे त असां पर्सनल पंहिंजी ज़िम्मेदारियूं बि पूरी नथा कयूं। सही, त जे हर सिटीज़न पंहिंजो पेरेंट्स बि ज़रूरी आहे। असां छा था कयूं, पेरेंट्स ॿारनि खे स्कूल में धिके था छॾनि, उन खां पोइ पुछनि ई नथा ॿार छा थो करे, छा थो सिखे, उन खां पोइ उस्ताद आहे, उन आहे आख़िर त असांखे बॉटम टू टॉप अप्रोच करनी पवंदी है। बॉटम टू टॉप असांखे पंहिंजी अप्रोच के बेहतर करणो पवंदो। वॾी महिरबानी डॉक्टर इंतसाब। राबिया साहिबा, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। ऐं असां सां प्रोग्राम में डॉक्टर आयशा सनोबर चाचर भी मौजूद हुयूं। सो बहरहाल असीं हिकु सियासतदान, माहिर नफ्सियात ऐं हिकु तालीमी माहिर जो मौक़िफ़ रखियोसीं त ही ख़वानगी जी जेकी शरह आहे उहो त हिकिड़ो नंढड़ो सो कंपोनेंट आहे जिते ॿिया मसइला बि एग्ज़िस्ट कनि पिया, त उनखे कीअं बहितर करे सघिजे थो, छो त लिटरेसी मां मुराद पढ़ाए ऐं लिखाए पियो हुजे थी, त उन में असीं बहरहाल तालीमी निज़ाम खे बि फोकस ते रखियोसीं त कहिड़ा कहिड़ा फ्लॉज़ जेके आहिनि पॉलिसीज़ में एग्ज़िस्ट कनि था। जीअं राबिया साहिबा पाण बीइंग अ पॉलिटिशियन इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कनि पियूं त किथे न किथे असांजी तरजीहनि में कोताही ज़रूरु आहे, किथे न किथे असीं नाइंसाफ़ी ज़रूरु कयूं पिया। ऐं जीअं डॉक्टर साहब तमामु सुहिणी ॻाल्हि कई त असांखे बॉटम टू टॉप पंहिंजी अप्रोच खे बहितर करणो पवंदो, यानी हेठां खां मथे आहिस्ता आहिस्ता वञिणो पवंदो ऐं शयुनि खे सिधो करणो पवंदो, तॾहिं लिटरेसी रेट जहिड़ा फैक्टर्स, जहिड़ा कंपोनेंट्स बहितर थी सघंदा। सो प्रोग्राम जी आख़िर में हिकु रिपोर्ट शामिलु कंदासीं त आम माण्हू जेको आहे ख़वानगी जी शरह जे हवाले सां त ही कीअं बहितर थी सघे पई, उन हवाले सां छा पियो चवे। टेक अ लुक, ॾिसो त आम माण्हू जेके आहिनि उहे छा पिया चवनि, ख़ासि करे नौजवान। जी आज बिल्कुल वॾी महिरबानी लैला। हिन वक़्तु मां हिकु यूनिवर्सिटी जे ॿाहिरां ई मौजूदु आहियां। यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खां पुछंदासीं त पाकिस्तान में लिटरेसी रेट घटि छो आहे, उनखे कीअं बहितर करे सघिजे थो ऐं नौजवान हिन में पंहिंजो कीअं जेको किरदारु आहे उहो अदा करे सघनि था। हिते जेके मौजूदु नौजवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। बुनियादी और अहम वजह सबसे पहले आप अगर देखें गवर्नमेंट स्कूल की जो पॉलिसी है वो चीज़ें देखें। गवर्नमेंट स्कूल में बच्चों को वो तालीम नहीं दी जाती। मतलब तालीम क्या होती है कि बच्चे को बताया जाए कि आप जो कर रहे हो इसके फ़ायदे क्या है, मतलब आपको इस चीज़ से क्या। हमारे यहाँ तालीम का ये बताया जाता है कि आप पढ़ें फिर आपको अच्छी सी नौकरी मिलेगी। अगर बच्चे को ये बताया जाए कि अगर आप तालीम करेंगे जो आपके आने वाली जो नस्ल है आप उसको संभालेंगे, क्योंकि अगर आप खुद सोचें अगर आपके वालिद साहब मैट्रिक करते हैं तो उनकी यही कोशिश होती है कि आप इंटर लेवल तक जाए या आगे की तालीम हासिल करें। लेकिन अगर बच्चों को उधर ही सरकारी स्कूलों में यही सिखाया जाए कि भाई आप कुछ भी करके मैट्रिक कर लो। हालांकि अभी गवर्नमेंट स्कूल्स में ये भी बताया जाता है कि आप मैट्रिक कर लो, अगर मैट्रिक नहीं करोगे तो आपको चौकीदारी भी नहीं मिलेगी, मतलब वॉचमैन की नौकरी भी नहीं मिलेगी। तो पहले से बताया जाता है बच्चों को, उनका माइंड छोटा सा, मतलब अगर आप विजन उनको बड़ा दोगे तो उसके बाद वो तालीम की तरफ राग़िब होंगे और उसको हासिल करने के लिए वो मेहनत भी करेंगे। तो बुनियादी मसला ये है कि यहाँ पे स्कूल ना होने के बराबर है। गवर्नमेंट स्कूलों के हालात आप देखें, अगर वो सही है तो उसके बाद टीचर्स वहाँ पर मौजूद नहीं होती है। प्राइवेट स्कूल जो है ना कोई एफर्ट नहीं कर पाता, क्योंकि गुर्बत भी ज़्यादा है, बेरोज़गारी भी है। तो इस वजह से भी जो है ना तो लोगों में शऊर भी इतना ख़ास नहीं है, जिसकी वजह से अपने बच्चों को स्कूल भेजे और उन पर तालीम हासिल कर सके।
इसको ये इसी तरह बेहतर किया जा सके कि गवर्नमेंट का सबसे बड़ा तवज्जो इस तरफ होनी चाहिए। सबसे पहले जो है ना लोगों में शऊर पैदा करना चाहिए। हमारे यहाँ जो तालीम का निज़ाम है, सबसे पहले तो यहाँ गुर्बत, दूसरा होता है कि तालीम का निज़ाम जो कि सरकारी और निजी दोनों में बटा हुआ है। फिर AO लेवल्स के जो स्कूल आ गए, आजकल जो निजी इदारे हम देखें वहाँ पर अनएजुकेटेड मतलब हाईली क्वालिफाइड टीचर्स वहाँ नहीं होते, जिसकी वजह से बस बच्चों को वो तालीम नहीं मिल रही है। और फिर जो क्वालिफाई ये AO लेवल्स के स्कूल हैं वहाँ पर हाईली क्वालिफाइड टीचर्स हैं, बट वहाँ के स्कूल्स के फीसिस इतनी है कि 5-5, 6-6 हज़ार पेरेंट्स नहीं दे सकते, जिसकी वजह से हम लोग तालीम में अभी तक पीछे ही हैं। बेहतरी हम ऐसे ला सकते हैं कि सरकारी स्कूल की तरफ अगर गवर्नमेंट हमारी चाहे तो उधर ध्यान दे अपना, वहाँ पर टीचर्स की जो रिक्वायरमेंट है उसे पूरा करे, वहाँ जो स्टूडेंट्स की रिक्वायरमेंट है उसको पूरा। पाकिस्तान में सबसे पहले तो ये है कि मौजूदा दौर हालात देख लें और पास में भी अगर हम जाएँ तो शहर तालीम इसी वजह से कम है कि शुरू से ही गरीब का बच्चा जो है ना वो तालीमी सरगर्मियों से महरूम है। एक तो महंगाई अभी और बढ़ती जा रही है, इससे पहले भी महंगाई थी। गरीब का बच्चा हमेशा जो है ना तालीम से महरूम इसलिए रहता है कि उनके घर में कमाने वाला एक होता है, खाने वाले 10 बंदे होते हैं, ऊपर से महंगाई बढ़ती है। इसको बेहतर ये किया जा सकता है कि सबसे पहले गवर्नमेंट से गुजारिश की जाती है, वज़ीर-ए-आज़म साहब से इस बात के लिए रिक्वेस्ट की जाती है कि वो इन चीज़ों को देखें। क्योंकि देखें एक चीज़ है, एक बहुत नॉर्मल सी चीज़ है कि सियासत, लोग कहते हैं लफ्ज़ सियासत, सियासतदान तो सियासत करते हैं, लेकिन एक स्टूडेंट अगर सियासत करेगा तो वो अच्छा पढ़ के सियासत करेगा। की शरह तालीम की क्यों कमी है, तो आप देख लें कि हमारे उर्दू यूनिवर्सिटी की बात कर लें, पिछले सेमेस्टर जो हमारी फ़ीस थी वो 10,000 रुपये थी एडमिशन के साथ, तो इस मरतबा इन्होंने एकदम 19,000 रुपये फ़ीस कर दी, 9,000 रुपये का इन्होंने इजाफ़ा किया है। इस मरतबा इन्होंने सेमेस्टर की फ़ीस में भी इजाफ़ा किया है। तो आप हालात देख लें, मुल्क की हालात देख लें कि लोग किस तरह फ़ीस को पे करेंगे। इस तरह यहाँ ज़्यादातर जितना भी तबका यहाँ पे आते हैं तो एक मिडिल क्लास लोग आते हैं यहाँ पढ़ने के लिए दूर दराज इलाकों से। तो ये है कि फ़ीसिस बढ़ेंगी तो जाहिर सी बात है तालीम के रुझान में कमी आएगी, दीगर उसमें जो है ज़्यादा वो इजाफा होता रहेगा। अब इसको इस तरह बेहतर किया जा सकता है कि गवर्नमेंट को चाहिए कि एक इक्वलिटी दे सबको। ये तालीम में जो हमने एक वो लेवल बना दी, इन चीज़ों को ख़त्म करना चाहिए। अॼु बिल्कुलु शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त लिटरेसी रेट घटि हुजण जो बुनियादी सबबु महांगाई आहे, ॿियो सबबु सरकारी स्कूलनि जो न हुजणु आहे या सरकारी स्कूलनि में सहूलियतुनि जी खोट हुजणु आहे। शागिर्दनि पारां चयो वियो आहे त जेकॾहिं सरकारी स्कूलनि में सहूलियतूं मौजूदु हूंदियूं, उते उस्ताद मौजूदु हूंदा ऐं बहितर तालीम ॾिनी वेंदी त पाकिस्तान में लिटरेसी रेट बहितर थी सघे थो। ऐं इन हवाले सां पाकिस्तानी हुकूमत ऐं सूबाई हुकूमतूं जेके आहिनि उन्हनि खे क़दम खणण जी ज़रूरत आहे। जी।